बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम एन एग्ज़ाम अकेडमी में तव्हांखे भलीकार चवां थो। मां या नूर मोहम्मद सुमरो। अॼु जो पंहिंजो लेक्चर सिंधी ग्रामर जो लेक्चर आहे MCQs टाइप जो। STS सिंध पुलिस कांस्टेबल जी जेकी टेस्ट थियणी आहे उन जी तयारी सिंधी जो पोर्शन पाण रखियो आहे। जेकी मदर टंग में जेको सिंधी हूंदो उहो सिंधी कंदो। त लेक्चर ॾिसण खां पहिरीं जिन महिल चैनल सब्सक्राइब न आहे को सब्सक्राइब कनि त उन्हनि खे अहिड़ा ॿिया बि वीडियो मिली सघनि। हीअ MCQs टाइप आहे। अगरि तव्हांखे मुकमल हर हिकु शइ सम्झणी आहे त प्लेलिस्ट में सिंधी ग्रामर प्लेलिस्ट जॾहिं मुंहिंजो चैनल तव्हां वटि हूंदो त उन में सिंधी ग्रामर प्लेलिस्ट खोलींदव त तव्हांखे ग्रामर जा 1 पॉइंट खां वठी आख़िरि ताईं मुकमल तरतीब ॾेखारियल आहे। तव्हां उते बि हर शइ ॾिसी सघो था। अगरि तव्हांखे का ॻाल्हि सम्झ में नथी अचे त मूंखे कमेंट्स में या व्हाट्सअप नंबर ॾिनल आहे, तव्हां उन से राब्तो करे ऐं पुछी सघो था। ठीकु आहे। सो अचूं था पाण पंहिंजे सुवाल जी तरफ़। पहिरियों सुवालु आहे, उहो लफ़्ज़ जेको सॾु करण जे कमु अचे या मंझंदि दिलि जी का हालत मसलन ख़ुशी अरमान कावड़ रुकार या सॾ जी माना निकिरे तंहिंखे छा चइबो आहे। हाणे सिंधी ग्रामर में हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जंहिंजी जेका तजुब जी निशानी कढंदी आहे। पोइ उन खे उन जेको जुमिलो तजुब में अची वञे त उन जी हिकु अहिड़ी निशानी हूंदी आहे। ठीकु आहे। हीअं ठीकु आहे। त इन निशानीअ जे लाइ इन निशानीअ खे चइबो आहे हुर्फ़े निदा। छा चइबो आहे? हुर्फ़े निदा। त हिते हुर्फ़े निदा जो पाण ॾिसूं था पहिरियों आहे ए में हुर्फ़ जुमिलो इहो आहे ई कोन। हुर्फ़े जर त प्रीपोज़िशन हूंदी आहे। जो जा जी जेको ॿिनि इस्मनि ॿिनि उन्हनि खे मिलाईंदी आहे, ज़मीरनि खे मिलाईंदी आहे। ऐं हुर्फ़े जुमिलो त वरी ॿिनि जुमिलनि खे पाण मिलाईंदो आहे। त हिते अहिड़ी का ॻाल्हि करे कंदो। हिते चवे थो त उहा कहिड़ी शइ आहे जेकी तजुब ॾेखारे। त हुर्फ़े निदा हीअ पियो आहे सी में। त जेको सही जवाबु हुर्फ़े निदा आहे जेको अहिड़ी निशानी ज़ाहिर कंदो आहे जुमिले में। ऐं उन जुमिले तजुब वारे जुमिले खे मंझंदि जेकी माना का ख़्वाहिश वारी का कैफ़ियत वारी ॻाल्हि हूंदी जुमिले में त उहा हुर्फ़े निदा जो जुमिलो सॾिबो ऐं उहो हुर्फ़े निदा जी निशानी इस्तेमालु कंदो। ठीकु थी वियो। फ़इल त वरी कमु आहे, हिकिड़ी अलॻि शइ आहे। उन खां बाद में सेकंड क्वेश्चन आहे, उहे इस्म जेके सॾु करणु ॾिसण में न अचनि पर महसूसु कजनि तिन खे छा चइबो आहे। इसमें ए में आहे इसमें ख़ासि, बी में इसमें आम, सी में इसमें ज़ात ऐं डी में इसमें सिफ़ाती। तो हाणे इसमें ख़ासि त हिकिड़ी अलॻि शइ आहे जेकी मतिलबु ख़ासि में ख़ासि हुजे। आम त हुई हर कंहिंजे लाइ हूंदो आहे, ज़ाहिर हूंदो त आम हूंदो। उन खां बाद में ॿ आहिनि इसमें ज़ाती इसमें सिफ़ाती। त इसमें सिफ़ाती हिकिड़ी अलॻि शइ आहे। त हिन जो जेको सही जवाबु आहे इसमें ज़ाती आहे। त मतिलबु हिकिड़ी अहिड़ी ज़ात आहे जेकी माना हूंदी आहे पर महसूसु कबी आहे, ॾिसी कोन वेंदी आहे। जीअं मिसाल तौरु ख़ैरात, ख़ैरात जहिड़ो लफ़्ज़ आहे। मुहबत, इहे हिकिड़ा अहिड़ा इस्म आहिनि जेके सिर्फ़ु महसूसु थींदा आहिनि। बाक़ी इन्हनि खे फिज़िकली टच या ॾिसी पाण नथा सघूं। ठीकु थी वियो। उन खां बाद में टियों नंबर क्वेश्चन आहे, अहिड़े इस्म जेके माण्हू जानवर जाइनि ऐं किन शयुनि जा नाला हुजनि से कहिड़ा इस्म सॾजनि था या कहिड़ा इस्म आहिनि। ठीकु थी वियो। त ए में सिफ़ाती आहे, बी में ज़ाती आहे, सी में आम आहे ऐं डी में ख़ासि आहे। त हाणे ख़ासि त थी नथो सघे, आम बि थी सघे थो, ज़ाती थी नथो सघे। त इन जे करे जेको हिन सुवाल जो जेको सही जवाबु आहे उहो ए आहे। त जेको सफ़ाती इस्म आहे उहो मतिलबु शयुनि जाइनि ऐं माण्हुनि जो नाला थींदा आहिनि, उन्हनि खे इसमें सिफ़ाती चइबो आहे। ठीकु थी वियो। उन खां बाद में अचूं था पाण 5 नंबर क्वेश्चन ते। चोथों नंबर क्वेश्चन मिसिंग थियो आहे। चोथे नंबर ते अचूं था, अहिड़ा फ़इल जिन जो लाॻापो पंहिंजे फ़ाइल सां हुजे ऐं उन कम जो असरु ॿिए कंहिं ते न पवे तिन खे छा चइबो आहे। हाणे ए में आहे लाज़मी, फ़इल लाज़मी, फ़इल मुतअदी, ॿई या अहिड़ा को बि न। त हिन जो जेको सही जवाबु आहे उहो फ़इल लाज़मी आहे। ठीकु आहे। फ़इल लाज़मी अहिड़ा फ़इल जिन जो लाॻापो पंहिंजे फ़ाइल सां हुजे ऐं उन कम जो असरु ॿिए कंहिं ते न पवे तिन खे छा चइबो आहे, उनखे फ़इल लाज़मी चइबो आहे। ठीकु आहे। उन खां बाद में जीअं मूं लिखियो, मिसाल तौरु आउं ईअं खणी तव्हांखे सम्झायां, मूं लिखियो, हुन लिखियो, मूं पढ़ायो, इहे मतिलबु फ़इल लाज़मी जा मिसाल आहिनि। अहिड़ा फ़इल जेके ॾेखारनि त फ़ाइल को कमु कनि ऐं उन्हनि जो असरु किन इस्मनि ते थिए थो, अहिड़े फ़इलनि खे छा चइबो आहे। अहिड़नि फ़इलनि खे मुतअदी चइबो आहे।
अहिड़नि फ़इलनि खे फ़इल मुतअदी चइबो आहे। ठीकु आहे, मुतअदी। इंग्लिश में ट्रांज़िटिव वर्ड इंट्रांज़िटिव वर्ब हूंदो आहे न, उन जे लिहाज़ खां ट्रांज़िटिव वर्ब इंट्रांज़िटिव वर्ब ट्रांज़िटिव वर्ब। ठीकु थी वियो। उन खां बाद में 6 नंबर क्वेश्चन आहे, फ़इल मुतअदी जा केतिरा क़िस्म आहिनि? फ़इल मुतअदी जा 4 क़िस्म आहिनि। हिन जो जवाब बी सही आहे। फ़इल मुतअदी जेकी आहे उन जा 4 क़िस्म आहिनि। ठीकु आहे। उन खां बाद में ग्रामर मूजिबि लफ़्ज़नि जी धारदार शिकिल ॿुधाइण ऐं जुमिलनि में लफ़्ज़नि सां उन्हनि जो वास्तो ॾेखारण खे छा चइबो आहे? पहिरें में आहे तरतीब, ॿी में आहे तरकीब, ऐं टी में तदबीर, ऐं चौथी में आहे क़ाइदो। त हिन जो जेको सही जवाबु आहे उहा आहे तरकीब। जुमिले में जेकी शिकिल ॾेखारींदी आहे उहा तरकीब वारी तरकीब हिकिड़ी ॾिनल हूंदी आहे जुमिले खे, जेका धारदार शिकिल महसूसु कराईंदी आहे या ॾेखारींदी आहे। ठीकु आहे। उन खां बाद में 9 नंबर क्वेश्चन आहे, अहिड़ो फ़इल जेको ॾेखारे त कमु हींअर करण लाइ मिलियल आहे उनखे छा उनखे चवंदा आहिनि? अमर हाल चवंदा आहिनि, अमर इस्तक़बाल चवंदा आहिनि, अमर वाहिद चवंदा आहिनि, या अमर जम चवंदा आहिनि। हाणे अमर वाहिद ऐं जम त नथो थी सघे, उहे हिकु अलॻि शयूं आहिनि वाहिद जम। ऐं इस्तक़बाल ऐं अमर हाल खे ॾिसूं था त जेको हाणे जी ॻाल्हि आहे, हींअर जी ॻाल्हि आहे, त इन में अमर हाल जो इस्तेमालु आहे। ठीकु आहे, इन खे अमर हाल चइबो आहे। उन खां बाद में आख़िरी क्वेश्चन आहे, चए थो अहिड़ो फ़इल जेको ॾेखारे त कमु अहिड़ो फ़इल जेको ॾेखारे त कमु पोइ करिणो आहे उनखे छा चइबो आहे? ए में आहे अमर इस्तक़बाल, बी में आहे अमर हाल, सी में आहे ज़मान, ऐं डी में आहे हिननि मां को बि न। त हिन जो जेको सही जवाबु थींदो उहो अमर इस्तक़बाल थींदो। ठीकु आहे। त मतिलबु पोइ करिणो आहे, पर करिणो आहे उनजी इस्तक़बाल ई आहे। जेको का शइ नई ईंदी आहे भई उनजो इस्तक़बाल कंदा आहियूं, त इन जे करे अचण वारी शइ जे लाइ इस्तक़बाल इस्तेमालु थिए थो। छो पोइ करे थो माना ईंदो, त इन जे करे इस्तक़बाल। हाल त वरी हाणे शुरू थिए थो, ज़मान हिकिड़ो वक़्तु आहे, हिननि मां को बि न, त मतिलबु कोई बि न। त उमेदु कयां थो तव्हांखे अॼु जो मुंहिंजो लेक्चर बिल्कुलु पसंदि आयो हूंदो। अहिड़ा ॿिया वीडियो तव्हांखे ॾिसणु मिलंदा, ॾिसंदा रहो असांजो यूट्यूब चैनल एनिज़ाम अकेडमी। थैंक यू वेरी मच।